नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। मुल्क जी इक़्तिसादी सूरताल ख़ास तौर ते IMF सां जेको मुआहिदे में मुसलसल लाॻीतो देर थी रही है ऐं कट ऑफ डेट जेका है उहा मथां अची बीठी है, तो उन हवाले से पेरिस में जेके वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी IMF जे MD सां मुलाक़ात थी हुई। उन खां बाद में IMF जा टैक्स के हवाले से जेको शर्त हुयो उहो नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक डार जो चवण है तो वो कबूलियो वियो है। ऐं नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक डार अॼु असेंबली के फ्लोर ते जेको बजट के हवाले से तजवीज़ूं हुयूं, उन्हनि तजवीज़ुनि में 215 अरब रुपयनि जो जेको टैक्स है IMF की शर्त हुई, वो टैक्स जो है तजवीज़ुनि में शामिल किया वियो है। ऐं हाणे FBR टैक्स जो जेको हदफ़ है वो 9200 अरब रुपयनि मां वधाए 9415 अरब रुपया कयो वियो है। उनखां सवाइ हिकु पेंशन सिंगल पेंशन जेका पॉलिसी है उहा मुतारिफ़ कराई वई है। ऐं हाणे मुलाज़िम जेको फौत थींदो उनखां पोइ 10 सालनि ताईं उन्हनि खे पेंशन जेका है जारी रखी सघबी। ऐं उनखां सवाइ को भी रिटायर्ड ऑफिसर हिकिड़े इदारे में जेकॾहिं रिटायर्ड थे तो उनखे रुगो हिकिड़ी पेंशन ॾिनी वेंदी ऐं ॿिए इदारे में जेकॾहिं उहो उतां रिटायर्ड थे तो उहा पॉलिसी ख़त्म कई वई है। हिकिड़ो मुलाज़िम रुगो हिकिड़ी पेंशन जेका है उहा खणी सघंदो ऐं उहा 10 सालनि ताईं जारी रखी वेंदी उनजी वफ़ात खां पोइ। उनखां सवाइ सुपर टैक्स के हवाले से जेका तजवीज़ है उनमें इहो 35 करोड़ का 40 करोड़ सालियानो जेको इनकम होंदी उन ते 6 सैकड़ो ऐं 35 का 40 का 45 करोड़ जेको है कमाईंदड़ ते 8 सैकड़ो सुपर टैक्स लागू कयो वेंदो। उनखां सवाइ पॉलिटिकल जेका सूरत हाल है उन पॉलिटिकल सूरत हाल में मुस्लिम लीग नून जो कायद नवाज शरीफ दुबई पहुची वियो है। मरियम नवाज जेका है उहा भी दुबई पहुची वई है। आसिफ ज़रदारी जे लाइ चयो पियो वञे तो उहो सुभाणे दुबई पहुचंदो। इन खां अॻु में आसिफ ज़रदारी लाहौर में सनतकारनि सां गॾिजाणी भी कई हुई, उते प्रेस कॉन्फ्रेंस भी कई वई हुई जंहिंमें आसिफ ज़रदारी मीसा के मैशियत की ॻाल्हि कई हुई। इम्कान ये आहिनि त दुबई में शहबाज शरीफ जेको आहे उहो भी उते पहुचंदो ऐं उते मुस्लिम लीग नून नवाज शरीफ जे कायद नवाज शरीफ ऐं आसिफ ज़रदारी में मुलाक़ात जा भी इम्कान आहिनि। ऐं ख़ासि तौर ते IMF जो जेके मामला आहिनि उहे मामला जेके आहिनि उहे इम्कान ॾेखारे पियो वञे नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक डार तरफ़ां त उहे सेटल थी सघनि था। अॼोके प्रोग्राम में असांखे इन अहम इशू ते ज्वाइन किया है नाले वारे कानूनदान ऐं सीनियर तज़िये निगार जावेद काज़ी साहब, सीनियर साहब ऐं सीनियर तज़िये निगार मंजूर शेख साहब असांखे टेलीफोन लाइन ते ज्वाइन किया है। ॿिन्ही महिमाननि खे भली कार चऊं था। शुरू कयूं था काज़ी जावेद साहब खां। काज़ी साहब, कीअं ॾिसो था IMF जो जेके ॻरियूं शर्तियूं ऐं मथां कट ऑफ डेट जेका है वह भी अची चुकी है। 215 अरब रुपयनि जा जेके टैक्स आहिनि उहा तजवीज़ जेका है वह शामिल कई वई है। जेका माली साल जी बजट है 2023-24 जी अॼु नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर फ्लोर ते स्पीच कई है। कीअं ॾिसो था जेका IMF जी टैक्स वारी तजवीज़ है उहा उनमें शामिल कई वई है? IMF सां उन्हनि जो वापसि सेम पेज ते अचणु इंतिहाई इम्पॉर्टेंट हो। अगरि जे IMF सां या IMF असांजी बजट खे अप्रूव नथी करे पई ऐं असांखे उहा ट्रांच जेका रहियल आहे उहा नथी ॾिए पई त असांजी जेका इंटरनेशनल पोज़ीशन जेका साख आहे उहा ॾाढी मुतासिर आहे। ऐं उनजे नतीजे में असांखे न ॿाहिरां ॿिया कर्ज़ मिली सघनि हा ऐं न वरी जेको आहे सो असीं पंहिंजे डॉलर ते जेको आहे तेज़ी सां शूटअप पे थियो रुपये जे भेट में उनखे रोके सघूं। IMF हिकिड़ी इंटरनेशनल हक़ीक़त आहे, उनखां ॿ राया न आहिनि। हिकिड़ो त इहो तासुर हो जंहिंमें कुझु वज़न आहे त जेका दुनिया में बायपोलर वर्ल्ड क्रिएट थियो आहे उनमें IMF खे एज़ अ लीवरेज इस्तेमालु कयो पियो वञे। ॿी इहा हक़ीक़त आहे त असां जहिड़नि ग़रीब मुल्कनि लाइ उन्हनि खे कर्ज़नि में फासाए उन्हनि ते अंडर थंब रखी जेके आहिनि उन्हनि खे पंहिंजी मदद सां हलायो वञे थो। इहा त हिकिड़ी ॻाल्हि थी पंहिंजी जाइ ते, पर जेके बि अॼुकल्ह वर्ल्ड ग्लोबलाइज़ वर्ल्ड में तव्हां IMF सां गॾु न आहियो सहमत में तव्हां कॉर्नर थी था वञो। इन पूरी सूरत हाल में हिकिड़ो डॉलर जेको आहे सो अगरि जे बांग्लादेश हिंदुस्तान जे हवाले सां
₹1450 ते वञी बीठो आहे। हिन मुल्क में या जेको बि नवाज़ शरीफ, शहबाज शरीफ, ज़रदारी साहब या ख़ुदि इस्टेब्लिशमेंट जेको नओं हिकिड़ो सिस्टम ठाहियो आहे, जेका नई अंडरस्टैंडिंग थी आहे, उन में जेको बि 2017 खां वठी जेको हिकिड़ो नओं सिस्टम आंदो वियो हाइब्रिड डेमोक्रेसी, उहा पंहिंजे आख़िरी पसाहनि में आहे। कुझु न कुझु शयूं शायदि जुडिशियल लेवल ते रहिजी वियूं आहिनि, जेके बि 2-2.5 महीननि में साफ़ थी वेंदियूं। पाकिस्तान जी हक़ीक़त खां केरु बि इनकार कोन थो करे सघे। एटमी ताक़त पंहिंजी जाइ ते आहे। हिंदुस्तान ऐं अमेरिका पाण में तमामु गॾिजी आहिनि, पर पाकिस्तान हिकिड़ी जेका हैसियत रखे थो पियो, हुनखे इग्नोर नथो कयो वञे। ऐं पाकिस्तान तमामु सेहतमंद तरीक़े सां, सेंसिबल तरीक़े सां इहो ॿुधायो आहे त हू हिकिड़ो बैलेंस क्रिएट कनि चाइना ऐं अमेरिका जे विच में। हाणे जेतोणीकि उहो बैलेंस कोन आहे, पाकिस्तान चाइना खे तमामु घणो टिल्ट करे वियो आहे, सीपेक पियो अचे। हुनमें ख़ुदि अमेरिका चाहींदो त उहो हुनखे पढ़ी आहे। 3 मुलाक़ात में घणे में घणी मुलाक़ातूं शहबाज शरीफ जूं जेके आहिनि IMF जे मैनेजिंग डायरेक्टर सां थियूं आहिनि, उहे 3 मुलाक़ात। आख़िरी मुलाक़ात थियण मां लॻे थो त IMF सां तमामु घणो तइ थी वियो आहे ऐं पाकिस्तान जी इकोनॉमी जो ग्रोथ स्लो थी वेंदो, पर पाकिस्तान जी इंटरनेशनल साख जेका आहे सा बहाल। मंजूर शेख साहब जो ओपिनियन शामिल कयूं था। मंजूर साहब, अवां कीअं ॾिसो था माली साल 2023-24 जी जेका बजट तजवीज़ूं आहिनि, उन बजट तजवीज़ुनि में IMF जो जेको टैक्स वारो शर्त हुयो उहो क़बूलियो वियो आहे। 215 अरब रुपयनि जो टैक्स जेको आहे उहो तजवीज़ शामिल कई वई आहे। उन सां गॾोगॾु सुपर टैक्स जेको आहे उहो बि 6 खां 8% लॻाइण जी तजवीज़ आहे। सिंगल जेका पेंशन पॉलिसी आहे उहा बि तजवीज़ शामिल कई वई आहे। तव्हां सम्झो था त IMF सां मामला जेके आहिनि इन शर्त क़बूलण खां पोइ सेटल थियण वञनि पिया? शकील साहब, महिरबानी तव्हांजी। बज़ाहिर जेका एफर्ट आहे उहा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इहा आहे त हिकिड़ी लास्ट डिच एफर्ट कजे IMF सां जेको आहे त जेको 9th रिव्यू आहे उहो थी वञे। ऐं पाकिस्तान खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त IMF जे प्रोग्राम जेको आहे उन में इंटर थियणु जेको आहे उहो पाकिस्तान जी मजबूरी आहे ऐं पाकिस्तान ॾाढो डेस्परेट आहे। हाणे उन में जेको ही टैक्सिस जी जेका ॻाल्हि थी आहे उन में इहो आहे त जेके पर्दे जे पोयां एफर्ट्स ऐं कुझु साम्हूं जेके एफर्ट्स असांखे नज़र आया आहिनि उन्हनि में जेको आहे उहा एतिरी अघु भराई ज़रूरु थी आहे त जेके बाक़ी रिमेनिंग जेके डिमांड्स आहिनि, मिसाल पाकिस्तान जो माली खसारो आहे, माली खसारे खे फेस करिणो आहे ऐं पाकिस्तान जी इकोनॉमी केतिरी वल्नरेबल आहे, केतिरी कमज़ोर आहे, हिन में ॿराया कोन्हनि। त हीअ जेको सॼी जेका एफर्ट आहे 215 अरबनि जो टैक्स आहे, उनखां अलावा जेके वॾियूं कंपनियूं आहिनि उन्हनि ते जेका टैक्स जी शरह तव्हां ॾिसो था उहा लॻाइण जी तजवीज़ आहे। गॾोगॾु जेका पेंशन वारो जेको सॼो साइड आहे उहो पेंशन बि जेको आहे उहो चङो ख़ासो वॾो हिकिड़ो बर्डन थिए थो ऐं ख़ासि तौर ते काफ़ी जेके अहिड़ा जेके मुलाज़िम आहिनि पाकिस्तान जे अंदरि जेके मथनि ग्रेडनि में आहिनि, उहे मुख़्तलिफ़ इदारनि मां 2-2, 3-3 जेके आहिनि उहे पेंशन खणनि था। हाणे उनजी डेटा अचे त उहा ख़बर पए थो अहिड़ा केतिरा मुलाज़िम आहिनि ऐं हिन सिचुएशन में ज़ाहिर आहे त इन ॻाल्हि जी जस्टिफिकेशन बिल्कुलु कोन्हे त हिकिड़ो मुलाज़िम जेको आहे उहो 3-3 जेके आहिनि उहे पेंशन्स खणे ऐं ख़ासि तौर ते उहे हाई ग्रेड्स ते हुजनि त तव्हां अंदाज़ो कयो त उनजो जेको आहे बर्डन केतिरो हूंदो। त हीअ जेका सॼी एफर्ट आहे त पाकिस्तान जे अंदरि बेसिकली खसारो जेको आहे उहो घटाइणो आहे ऐं तव्हां ॾिसो त ख़र्चनि में जेको आहे उहो कमीअ जो ऐलान बि थियो आहे। ऐं हिकिड़ो ॿियो इशू आहे इहो ज़हन में तव्हांखे ज़रूरु रखणु घुरिजे, उहो इहो त पाकिस्तान जे अंदरि जेकी सॼी पॉलिटिकल सिचुएशन हुई उन वॾे पैमाने ते हिन एफर्ट खे मुतासिर कयो हो। हुन में जेको तव्हां हिन महीने सवा जी पीरियड में तव्हां ॾिसो PTI वारे तहरीक या सॼी उन जेको आहे पंहिंजो एडवेंचर जे सॼे पस मंज़र में त मजमूई तौर ते परसेप्शन जेको आहे उहो हींअर आहिस्ते आहिस्ते आहे त भला कंहिं हद ताईं पॉलिटिकल सिचुएशन जेकी आहे उहा थोरी स्टेबलाइज़ थी आहे।
तो हाणे पॉलिटिकल जेका सिचुएशन हुजे थी उहा बि वॾी इम्पोर्टेंट रिक्वायरमेंट हुजे थी इंटरनेशनल इदारनि जे लाइ जेके पंहिंजो पैसो कंहिं मुल्क जे अंदरि लॻाइनि था। उहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे पंहिंजे रिटर्न्स जी सॼी जे पस मंज़र में उन शिकिल में जेको आहे उहो ॾिसनि था। ऐं इहो टारगेट थियो। उन खां अलावा हीअ जेको बजट जे अंदरि जेके नयूं तजवीज़ूं जेके तव्हां ॾिठियूं जेके अॼु सागदार क़ौमी असेंबली में जंहिंजो ऐलान कयो जिन ते पाण ॻाल्हि कयूं था, उन खां अलावा हिकिड़ो ॿियो इशू बि जेको आहे उहो काफ़ी इम्पोर्टेंट आहे, उन ते ज़रूरु नज़र रखणु घुरिजे। उहो इहो आहे त इवन मुस्लिम लीग नून जेकी आहे हुकुमरान पार्टी आहे, यानी जेको इतिहाद आहे पॉलिटिकल जेको हुकुमरानी करे थो, उन में मुस्लिम लीग नून जेकी आहे उहा लीड पार्टी आहे। मुस्लिम लीग नून जी हुकूमत आहे, वज़ीर आज़म उन जो आहे। उन जे अंदरि बि इकनॉमिक एफर्ट जे हवाले सां हिकिड़ा ॿ आया हुया। हिकिड़ो मिफ्ताह इस्माइल जो हुयो, हिकिड़ो जेको आहे इसहाक डार जो हुयो। ऐं तव्हां ॾिठो त अॼु उहो उन बि हिकिड़ी पंहिंजी फाइनल हिकिड़ी शकल जेकी आहे उहा कढी आहे त भई मिफ्ताह जेको आहे उहो पंहिंजे उहिदे सां इस्तीफ़ा बि ॾेई छॾी आहे। ऐं मुस्लिम लीग नून जे अंदरि कम अज़ कम हाणे उहो चवंदा त हिकिड़ी सिंगल क़िस्म जी एफर्ट जेकी आहे, यानी जेका हुकुमरान पार्टी आहे उनजे अंदरि सिंगल एफर्ट तव्हांखे नज़र ईंदी। त हीअ जेको सॼो आहे ऐं जेकी ख़बरूं आहे ॾिसां थो उन में तमामु वॾो ग़ालिब इम्कान जेको आहे उहो पैदा थी वियो आहे त शायदि पाकिस्तान जेको आहे हाणे प्रोग्राम में प्रॉपरली शामिलु थींदो। पर इन सां गॾोगॾु ॿी इम्पोर्टेंट ॻाल्हि इहा आहे त जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि हिन वक़्तु जेके हुकुमरानी में उहे ऐं मुल्क जी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट जेके आहिनि उहे हिकिड़ी गॾियल एफर्ट वठण जे जेको आहे उहो बिल्कुलु सीरियस मूड में आहिनि। छाकाणि त पैसनि खां सवाइ इकॉनमी खां सवाइ हीअ सूरत हाल जेकी आहे उहा बहितर थींदी कोन। तंहिंजे करे सॼी एफर्ट इहा आहे त जिते जिते ज़रूरत पवे उते उते तब्दीलियूं आणो ऐं फ़िलहालु फौरी तौर ते हिन क्राइसिस मां निकिरो। पाकिस्तान जी सॼी इकॉनमी जी जेका ओवरहालिंग जेकी आहे उहा त हिकिड़ो तमामु वॾो डिमांड आहे, उनजी तमामु ज़रूरत आहे। उनजे लाइ जेको आहे तमामु वॾी एफर्ट घुरिजंदी। पर आउं ॾिसां थो त मुल्क जे अंदरि जेको आहे उहो हिकिड़ो कंसेंसस जेको आहे उहो आहिस्ते आहिस्ते डेवलप थिए थो त यार हिन सॼी सिचुएशन मां कीअं निकिरबो। छाकाणि त हीअ सिचुएशन जेकी आहे या मालीअ में तव्हांखे इन अंदाज़ में कॾहिं बि नज़र कोन आई आहे। तो हीअ जेको सॼी एफर्ट तव्हां ॾिसो था इहो इन पस मंज़र में आहे। ऐं हाणे ॾिसणो इहो पवंदो त जीअं सरकार दावा करे थी त गुज़िरियल 3-4 ॾींहंनि खां जेको आहे उहो सॼी एफर्ट हले पई ऐं उन्हनि हिकिड़ो ड्राफ्ट तयारु करे वरितो आहे ऐं जल्दी जेको आहे कोई स्टाफ लेवल जो जी का अग्रीमेंट जेकी आहे उहा थी वेंदी। इन जो इंतज़ारु ज़ारी ॻाल्हि आहे सॼी मुल्क खे रहंदो ऐं इहा ॻाल्हि तमामु चङी थींदी। जी कल सब सिविलियन ऐं नॉन सिविलियन लीडरशिप असांखे हिकिड़े पेज ते नज़र अचे थी पई। असां ॾिठो त पेरिस में जेका IMF जे MD सां शहबाज शरीफ़ मुलाक़ात कई, उन खां बाद में उनजो जेके शर्त आहे ख़ासि तौर ते टैक्स वधाइण वारी उहा बि क़बूली वई आहे। स्टाफ मुआहिदे जी मंज़ूर साहब चयो त उनजा वाज़े इम्कान आहिनि त उहो कट ऑफ डेट खां पहिरें मुआहिदो थी सघे थो पियो। त जनरली इन जो इकोनॉमी ते इम्प्रेशन कहिड़ो पवंदो? छाकाणि हिन खां पहिरें प्लान B जी बि ॻाल्हि कई वई, चाइना सां बि ॻाल्हियूं कयूं वयूं, उन खां बाद में बार्टर ट्रेड जेको आहे असांखे उहो बि ॾिसण में आयो। CPEC जी बहाली जी ॻाल्हियूं बि थी रहियूं आहिनि ऐं कंहिं हद ताईं उहो बहाल में प्रोजेक्ट मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट बहाल थिया आहिनि। त जेकॾहिं IMF प्रोग्राम खे असां जॉइन कयूं था त पोइ उनखां पोइ अवां सम्झो था प्लान जेको B वारो हुयो उहो कार्नर थी वेंदो या उहो बि जारी रखियो वेंदो सिलसिलो? ॾिसो जेका इंतहाई अहम जेका शइ सम्झण जी आहे उहा बेसिकली त पाकिस्तान जी तारीख़ में त पाण कोन था वञूं पिया। इहे 3 मार्शल लॉ आहिनि, 3 अमरियतूं आहिनि, हिकिड़ो अंग्रेज़ मुल्क छॾे वियो हो, हुनजा हिकिड़ी रिआया हुई, शुरफा हुई। पोइ आख़िर में कंदे कंदे एतिरी ॻाल्हि ख़राबु थी वई त फ़ौज मार्शल लॉ कोन पिया हूंदियूं। पोइ जेका ॿाहिरि जेके हवारी माण्हू हुआ उन्हनि मार्शल लॉ जेको आहे घुरियूं ऐं उहे मार्शल लॉ ईंदियूं हुयूं, ॿाहिरि बि कमु अंदरि बि कमु। हिन दफ़े जेको आहे सो इहो थियो त जॾहिं फ़ौज इन्वॉल्वमेंट बंदि कई त उन्हनि फ़ौज ते हमिलो करे विधो। इन विच में हिकिड़ी रियलाइज़ेशन आई आहे असांजी फ़ौज में। असांजी फ़ौज खे तव्हां सोवियत यूनियन जी कम्युनिस्ट पार्टी बि चई सघो था, चाइना जी कम्युनिस्ट पार्टी बि हिकिड़ी फ़ौज आहे जेका सियासत करे थी आहे बि। ऐं उहो असांजो जेको डेमोक्रेसी आहे उहा शायदि सोवियत यूनियन में कान्हे, चाइना में कान्हे, त हिकिड़ी डेमोक्रेसी बि आहे। पहिरियों दफ़ो जेको आहे इहो ॾिठो वञे त हिकु डेमोक्रेटिक फोर्सिस आहिनि ऐं जिन जे ख़िलाफ़ु इस्टेब्लिशमेंट हमेशह साज़िशूं कंदी आहे।
उहे जेका उहा जेका एस्टेब्लिशमेंट आहे उहा डेमोक्रेटिक फोर्सिस हुन जेके बि लंगड़ियूं ॾूड़ियूं आहिनि इहे डेमोक्रेटिक फोर्सिस मार्शल लॉ जी कुकमानी थियूं आहिनि ऐं उहे जेके माण्हू जेके मार्शल लॉ सां गॾु आहे उहे बि मार्शल लॉ जी कुकमानी था पर हिकिड़ी पॉज़िटिव शइ निकिती आहे यूब खां पोइ भुटो पैदा थियो भुटो खां पोइ शहबाज शरीफ़ पैदा थियो इहे हिकिड़ा डेमोक्रेटिक फोर्सिस थी आया ऐं बेसिकली पैदा मार्शल लॉ मां थिया त जेका शकील जी ॻाल्हि सम्झण जी आहे त हिकिड़ी नई शइ पई अचे नओं बयानिया पियो अचे अगरि ईअं आहे की माण्हुनि जे फर्ज़नि जी ॻाल्हि न आहे अगरि जे पाकिस्तान रियलाइज़ थो करे एस्टेब्लिशमेंट रियलाइज़ इमरान ख़ान जे शक्ल में पैदा थियो उहो हिकिड़ी बयानिया उहो जनरल ज़ियाउल बयानिया ठाहियो उन बयानिया ते वेही करे माण्हू कुॾियो खेॾियो 50 तव्हांजूं जेके आहिनि ते मिलिटेंट ऑर्गेनाइज़ेशन अथनि तव्हांखे कश्मीर में जेको आहे इंगेज रहणो आहे अफ़गानिस्तान में तव्हांखे इंगेज रहणो आहे ऐं पाकिस्तान में डेमोक्रेसी जो ॿिजो बंदि करिणो आहे त पोइ वठो पंहिंजी इकोनॉमी इकोनॉमी जेको आहे छाजो समर आहे इहो हुनजो समर आहे हाणे हुन खां पोइ हिकिड़ी नई सोच पैदा थी आहे अलाए उहा थी आहे अलाए न थी आहे मूंखे लॻे थो शायदि थी आहे फ़िलहाल हुनखे हिकिड़ी वैल्यू ॾियणी पवंदी गिव दी एक्स वैल्यू उहा थी आहे त उहा जेका फौज आहे जेका नई डेमोक्रेटिक फोर्स अथनि लंगड़ियूं ॾुॾियूं कमज़ोर फोर्स अथनि हीअ कम अज़ कम लियाकत अली खां मज़बूत आहे लियाकत अली खान वटि त का शइ ई कान आहे जॾहिं अमेरिका सां ठा पिए कई ऐं पाकिस्तान कोल्ड वॉर में पाकिस्तान फ्रंट लाइन स्टेट थी वियो असांखे बैलेंस आउट करणो आहे अमेरिका ऐं चाइना जे विच में एतिरो तेज़ी सां चाइना जे विच में तमामु फर्क़ अमेरिका माज़ी में इस्तेमालु कयो उहो छा उहो करे सघूं था कोन था करे सघूं असीं कोन था करे सघूं हिन करे त असांखे कर्ज़ तमामु घणा कई था चढ़नि हाणे उन में पूरो पूरो बैलेंस आउट करणु इकोनॉमिक हाणे हिन वक़्तु जेको ज़रदारी साहिबु खणी आयो आहे तमामु ख़ूबसूरत ऐं तमामु भली ॻाल्हि खणी आयो आहे उहा मैसाके मैशियत हाणे उहा जेका मैसाके मैशियत आहे हाणे तुंहिंजे फौज खे एस्टेब्लिशमेंट खे सम्झ में आयो आहे त तमामु वॾो स्ट्रेटेजिक वेपन पाकिस्तान जो जेको आहे उहा आहे इकोनॉमी खे स्टेबल भली इकोनॉमी हूंदी एक्सपोर्ट वधंदी GDP ग्रोथ थींदी डॉलर ईंदो त फौज खे बि पैसा मिलंदा हिकिड़ी इकोनॉमी तबाह हूंदी अदा कंदा रहंदो अलाए कॾहिं हीउ पैदा कंदो कॾहिं चौधरी परवेज़ इलाही पैदा कंदो हिकिड़ा जेके अजीब क़िस्म जा एंकर पैदा कंदो उन्हनि खे वरी जेको आहे हे कंदो हिकिड़ी बयानिया ठाहींदो की इहे तव्हां चकर छॾींदो त पाकिस्तान जी इकोनॉमी त पाकिस्तान जी इकोनॉमी में असांखे मैशियत एज अ वेरी डीप रिलेशन विद दी स्टेबल पॉलिटिकल पोजिशन मंजूर साहब असां ॾिसूं था त आलमी सतह ते अमेरिका ऐं चीन जे विच में जेको कॉन्फ्लिक्ट आहे अवां सम्झो था जेकॾहिं पाकिस्तान IMF प्रोग्राम खे ज्वाइन करे थो त छा पाकिस्तान जी इहा पोज़ीशन आहे त उहो गैर जानिबदार रहे ऐं ॿिन्ही मुल्कनि सां उन जा सफ़ारती तालुकात जेके आहिनि उहे बहाल रहनि चाइना ऐं अमेरिका सां या अवां सम्झो था का बि पाकिस्तान खे इन पोज़ीशन में का हिकिड़ी कैंप ज्वाइन करणी पवंदी कीअं ॾिसो था IMF जे प्रोग्राम जेकॾहिं उहो ज्वाइन करे थो त पाकिस्तान जी पोज़ीशन कहिड़ी बींदी वञे ॾिसो IMF जो प्रोग्राम ज्वाइन करण जो मतिलबु जेको आहे उहो बिल्कुलु इहे न आहे त पाकिस्तान डिसाइड करे छॾियो त हू अमेरिका सां खां सवाइ जेके हुनजा ॿिया जेके दोस्त मुल्क आहिनि ख़ासि तौर ते चाइना हुनजे लाइ को दरवाज़ो बंदि करे छॾींदो इहा शइ ज़हन में रखणु घुरिजे सम्झणु घुरिजे हिन वक़्तु सॼी जेका ग्लोबल सिचुएशन आहे हुनखे थोरी सम्झण जी ज़रूरत आहे त वॾो बड़धका वॾो मांधान आहे उहो मांधान इहो आहे त अमेरिका ऐं चाइना जे विच में जेका सॼी जंग आहे उहो तव्हां ॾिसो था यूक्रेन वार वारी सूरताल ॾिसो था सऊदी अरब तव्हां ॾिसो था इंडिया तव्हां ॾिसो था त हीअ जेका सॼी सूरताल ईरान तव्हां ॾिसो था UAE ऐं तव्हां इसराइल जा तालुकात ॾिसो था यानी दुनिया जेकी आहे उहा हिकिड़े तमामु ज़बरदस्त क़िस्म जे हिकिड़े फेज़ मां हिकिड़े ट्रांज़िटरी जेकी आहे उहा उबूरी दौर मां गुज़रे पई जिते सॼी दुनिया जी जेका इकोनॉमी आहे ऐं जेके उन इकोनॉमी जे पस मंज़र में जेके नयूं अलाइनमेंट्स या जेके सफ़बंदियूं आहिनि
उन्हनि जी रीमेकिंग थिए पई। अहिड़ा जेके बि प्रोसेसिस हुजनि था उहो तमामु वॾो हिकिड़ो वक़्तु वठनि था। हाणे उन में हिकिड़ी शइ इम्पोर्टेंट आहे ॾाढी, जेका ताज़ी तव्हां मिसाल तव्हां ॾिसी सघो था। इंडियन प्राइम मिनिस्टर मोदी जेको आहे उन विज़िट कयो जेको आहे अमेरिका जो। हाणे अमेरिका जे अंदरि जेके अमेरिका जा दानिश्वर आहिनि, जेके पॉलिसी मेकर्स आहिनि, उन्हनि जो वॾो तइदाद ऐं काफ़ी नाले वारा जेके पॉलिसी मेकर्स आहिनि, थिंक टैंक्स वारा माण्हू, उहे इंडिया ते वॾे पैमाने ते पंहिंजी तनक़ीद जेके आहिनि पंहिंजे लिखड़नि में रखियो पिया अचनि। त इंडिया जेको आहे उहो लिबरल डेमोक्रेसी न आहे, तंहिंजे करे अमेरिका ऐं इंडिया जे विच में जेके वैल्यूज़ आहिनि उहे शेयर्ड न आहिनि। इहो इंट्रस्ट आहे या कन्वीनियंस आहे जंहिंजो इतिहाद आहे। पर उनजे बावजूदि तव्हां ॾिसंदो त डिप्लोमेसी जेकी आहे इंटरनेशनल रिलेशन्स में वॾो इम्पोर्टेंट प्रोसेस आहे, जंहिंमें कोशिशि इहा थींदी आहे त जेतिरो इंट्रस्ट मुल्कनि सां गॾिजी जेको आहे उहो हासिलु करे सघिजे या ऑब्जेक्टिव हासिलु करे सघजनि उहे कजनि। हाणे यूक्रेन जी पस मंज़र में तव्हां इंडिया ॾिसो, हुनजी पॉलिसी तव्हां ॾिसो। इंडिया अमेरिका सां घणनि मामलनि में न बीठो आहे, पर चाइना जे पस मंज़र में अमेरिका सां गॾु बीठो आहे। सो पाकिस्तान जे अंदरि बि तव्हां पाकिस्तान खे बि उन ज़ुमरे में ॾिठो त ठीकु आहे, अमेरिकन जी पॉलिसी आहे त भई जेको पाकिस्तान आहे उहो असां सां गॾु बीहे ऐं उनजो प्रेशर बि अचे थो। तव्हां ॾिठो प्रेशर अचे थो बिल्कुलु। पर ईअं बि न आहे मंजूर साहब, ही ॻाल्हि तव्हां पाकिस्तान सम्झणु चाहींदुसि, जेकॾहिं पाकिस्तान IMF जो प्रोग्राम बि ज्वाइन करे थो, गॾोगॾु सीपेक जा प्रोजेक्ट बि बहाल थियनि था, ॿई अमेरिका ऐं सीपेक उन्हनि खे गॾिजी हलाए सघिजे थो। इन पोज़ीशन में पाकिस्तान आहे पॉलिटिकली, उनजी स्टेबिलिटी इकोनॉमिकल उन ते मां इहो शकील मूंखां जी तव्हां खां पुछां थो मां। जी मंज़ूर, हेलो जी मंज़ूर, तव्हां खां सवाल आहे मुंहिंजो। हा, मां इहो चवां थो त तव्हां ॾिसो न, इमरान ख़ान जी हुकूमत खां अॻु पाकिस्तान अमेरिका सां बि पंहिंजा तालुकात कंटीन्यूअसली रखियो अचे पियो ऐं सीपेक बि हलाए पियो। सीपेक जेकी आहे उहा का हिकिड़ी नंढड़ी एफर्ट न आहे। चाइना जी जेका ब्रॉडर लाइन आहे, जेको ब्रॉडर जेको विजन आहे, उनजो ज़ारी ॻाल्हि आहे पार्ट आहे। उन में पाकिस्तान अकेलो मुल्क न आहे, दुनिया जा ॿिया मुल्क बि आहिनि जेके चाइना जे इन एफर्ट सां गॾु उहे हलनि था गॾु। त आउं सम्झां थो त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त कंहिं हिकिड़े प्रोग्राम ते जॾहिं त तव्हांखे क्रिटिकल का अचीवमेंट हासिलु करणी पवंदी आहे, त तव्हां जेको ॿियो जेको फ्लैंकिंग क़िस्म जो गॾु हलंदड़ प्रोग्राम या गॾु हलंदड़ तव्हांजी शइ हूंदी आहे, कॾहिं कॾहिं उनखे तव्हां थोरे वक़्त जे लाइ या हिकिड़ो स्टेप तव्हां पोइते बि कंदा। छाकाणि त पाकिस्तान जे अंदरि जेका सॼी इहा सूरत हाल आहे, उन ते चाइना जी ज़बरदस्त क़िस्म जी नज़र आहे। ऐं चाइना बि ज़ारी ॻाल्हि आहे त ईअं न चाहींदो त उन जा जेके अलाइज़ आहिनि उन्हनि जे लाइ अहिड़ी का मुश्किल क़िस्म जी ॾुखी क़िस्म जी सूरत हाल पैदा करे त भई तव्हां अमेरिका सां हुजो या असां सां हुजो। दुनिया जे अंदरि को बि मुल्क ईअं नथो करे, न कंदो आहे। त तव्हां उन डिप्लोमेसी खे ऐं उन इंटरनेशनल रिलेशन्स खे सम्झण जी ज़रूरत आहे त पाकिस्तान जी कोशिशि बि इहा आहे त हिकिड़ो बैलेंस क़िस्म जो मामिलो हुजे। पाकिस्तान जो रिलायंस वेस्ट ते वधीक आहे, ज़ारी ॻाल्हि आहे त उनजे करे पाकिस्तान जेके आहिनि उहे वेस्टर्न जेको मफ़ाद आहे उनखे कंटीन्यूअसली दिफ़ा बि कयो अफ़गानिस्तान जे पसमंद में। पर मुल्क जूं पंहिंजूं पॉलिसीज़ बि हुजनि थियूं। मिसाल जेतिरो जेको आहे पंहिंजो एक्सपेक्ट इंडिया करे थो अमेरिका खां, पर अमेरिका जे पसमंज़र में मोदी पाण वटि इंडिया जे अंदरि को ईअं नथो करे त भई इंडिया जेको आहे उहो हाणे जेको हुननि जो हिंदू एक्सपेंशन वारो जेको सॼो नज़रियो आहे को उनखे तर्क कंदो नो। त ही आहे बेसिकली एफर्ट वठणु त कीअं स्पेस पैदा करे। बिल्कुलु कीअं स्पेस पैदा कजे। काइद साहब, अवां कीअं था सम्झो त जेकॾहिं IMF खे पाकिस्तान ज्वाइन करे थो त गॾोगॾु सीपेक जा बि हिते मामला आहिनि, प्रोजेक्ट आहिनि, ॿई गॾिजी हली सघनि था? पाकिस्तान पोज़ीशन में आहे इकोनॉमिकल पॉलिटिकली? ॾिसो, जेका अहम शइ इहा आहे त IMF की जुदा शइ ऐं सीपेक की जुदा शइ, ठीकु आहे न। IMF छा आहे? IMF जेको त वर्ल्ड जेकी सेंट्रल बैंक आहे उनखे जेको आहे सो वर्ल्ड जा जेके बि
मुल्कनि जा डॉलर खुटी था पवनि, ट्रेड खे प्रॉब्लम थो थिए, उन्हनि जा डॉलर खे मौजूदु करे ॾियणु, के सरप्लस में डॉलर आहिनि, हुन में वॾा डेवलप कंट्रीज़ आहिनि, हिकिड़ी पुअर कंट्रीज़ आहिनि। पर IMF ते वाकई बि वेस्टर्न कंट्रीज़ जो, अमेरिका जो इंफ्लुएंस आहे, हुन में चाइना जो इंफ्लुएंस आहे ई कोन को। चाइना पंहिंजो हिकिड़ो अहिड़ो ई साॻियो निज़ाम आणण जी कोशिशि कई पिया, IBRD वग़ैरह लाइ छा पिया ठाहिनि। हाणे जेका ॻाल्हि सम्झण जी आहे उहा इहा आहे त पाकिस्तान खे हिन वक़्तु $40 अरब या $50 अरब हुजनि खीसे में, त पाकिस्तान जी पोज़ीशन ई ॿी आहे। पर जेको पाकिस्तान जो जेको हिकिड़ो मुख़्तलिफ़ ज़माननि में इस्तेमालु थियणु खे इस्तेमालु कयो, बिल्कुलु इंतिहाई बदतरीन अंदाज़ में इस्तेमालु कयो कोल्ड वॉर में। हिते हिकिड़ा जर्नल पैदा थिया ज़ालुक जहिड़ा, हुननि छा न कयो, हुन खां पोइ त उहो हलिया विया अॻवान, उहा हिकिड़ी पूरी उहो सिस्टम छॾे विया जेको इस्तेमालु थियो, उन सिस्टम छा न कयो हिन मुल्क में। उहो हिन मुल्क जी जड़ुनि में वेही, इहो ई हुनखे आख़िर में ज़ुल्म में खलीलज़ाद जहिड़ा माण्हू निकिता ऐं पाकिस्तान में डिस्टेबलाइज़ करण लाइ पार्टी ऐं पाकिस्तान खे इज़राइल जे या लाइ कहिड़ा इंट्रस्ट हुआ, कंहिंजा इंट्रस्ट हुआ, हुन में इंडिया जो 100% इन्वॉल्व हो, त पाकिस्तान खे डिस्टेबलाइज़ कयो। असांजी जेका एस्टेब्लिशमेंट हुन छा पियो, इहो जनरल फैज़ अमीन किथां पियो था, इहो जनरल बाजवा किथां पियो था, इहो जनरल मुशर्रफ किथां। पर नाउ हैविंग सेड दैट, असां चाइना जे एॾो तेज़ सां वञूं त चाइना असांखे छा करे। चाइना असां ते कर्ज़ हणी छॾिया, असांजे कर्ज़ में वेही जेको आहे तमामु घणो ट्रैप थिया आहियूं। चाइना जा ओवर इनवाइस पहुची तमामु बैलेंस आउट करण जी ज़रूरत आहे। असांखे चाइना जी बि ज़रूरत आहे, चाइना सां देरि न दोस्त आहे। अॻे छा असां IMF में वेठा हुआसीं, चाइना सां कोन वेठा हुआसीं छा? असीं हिन वक़्तु चाइना सां गॾु वेही सघूं था, पर हिन वक़्तु जेका कोल्ड वॉर नई जेका जनम वठी चुकी आहे, उन नई कोल्ड वॉर में मुंहिंजे ख़्याल में अगरि अॼु जेको ख़बर आई आहे त हिकिड़ी बग़ावत थी आहे रशिया जे अंदरि, अंदरि जेका असां फ़ौज जे अंदरि हिकिड़ी इहा जनरल मासिस में हिकिड़ो पुतिन जेको हिकिड़ो डिक्टेटर वेठो आहे, उन जे ख़िलाफ़ वॉइस हाणे तेज़ सां वधे पई। दिस मे बी गुड फॉर वर्ल्ड पीस, दिस मे बी गुड फॉर वर्ल्ड पीस। असीं चाहियूं था पिया त असीं वेही पंहिंजी इकोनॉमी खे सेट कयूं, असां पंहिंजी एक्सपोर्ट वधायूं, असां पंहिंजी ह्यूमन रिसोर्स में इम्प्रूवमेंट कयूं। उन सॼी नरेटिव जेका ज़ियाउल वारी ड्राइणी पवंदी। बिल्कुलु जनरल ज़ियाउल हक़ वारी नैरेटिव खे ड्राइणो पवंदो, तॾहिं ई को स्टेप वधाए सघिबो। मंज़ूर साहब, हीउ जेको पॉलिटिकली नवाज़ शरीफ़ मुस्लिम लीग नून जो क़ाइद दुबई पहुतो आहे, मरियम नवाज़ बि दुबई पहुची वई आहे ऐं इम्कान आहिनि त सुभाणे आसिफ ज़रदारी उहो बि दुबई वञे पियो, मुलाक़ात थियणी आहे। ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि त ईंदड़ महीने नवाज़ शरीफ़ जी वतन वापसी बि थी सघे थी। हिन डेवलपमेंट खे अव्हां कीअं था ॾिसो? काफ़ी इम्पोर्टेंट डेवलपमेंट आहे पंहिंजो शकील। हुअं बि जनरली अहिड़ा लीडर जेके आहिनि जेके मिसाल पाकिस्तान मां हलिया विया या पाकिस्तान मां एग्ज़ाइल थिया, उहे हिकिड़े सर्टन सेंटर जिते हुजनि था वॾे अरसे खां पोइ जॾहिं उतां मूव थींदा आहिनि त उनजी मूवमेंट जेकी आहे ख़ुदि बदाते ख़ुदि वॾी ख़बर ठहंदी आहे। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त नवाज़ शरीफ़ जी जेका मूवमेंट आहे दुबई या दुबई खां पोइ हुन खां पोइ हू होॾे वेंदो ख़ैर सां पंहिंजो सऊदी अरब, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहा ख़बर वॾी आहे। पर इन सां गॾो गॾु इहा शइ आउं सम्झां थो त ॾिसण जी ज़रूरत आहे, उहा इहा आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हाणे जेको आहे उहो पाकिस्तान जे इस्तेकाम जे लाइ पाकिस्तान जे अंदरि जेको कुझु थिए पियो उहो हिकिड़े अहिड़े नुक़्ते ते पहुतो आहे जो हाणे नेक्स्ट जेके आहे पाण इलेक्शन ॾेई ॾींदासीं, उन खां पोइ जेको आहे नई हुकूमत ऐं सॼो हिकिड़ो नओं हिकिड़ो असांखे मंज़र नज़र ईंदो। इन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे त ज़रदारी साहब ऐं नवाज़ शरीफ़ साहब जेको आहे त उनजी उन ते नज़र बि आहे चङे नमूने सां। इन सॼी गेम में इहे ॿ वॾा इम्पोर्टेंट प्लेयर्स आहिनि, छाकाणि त हिननि ॾींहंनि में तव्हां ॾिठो भले खणी TV चैनलनि ते जेके आहिनि कलाक जेको आहे उहो साफ़ इन इहा शइ ज़ाया कई, पंहिंजो वक़्तु ऐं दिमाग़ ज़ाया कयो। जिते पीपल्स पार्टी या मुस्लिम लीग नून जे विच में जेको आहे उहो वॾा सख़्तु इख़्तिलाफ़ थी विया आहिनि, पोइ हीअ थियो आहे, पोइ वाटेवर ॾिसी वियो आहे। ऐं बावजूदि हिनजे त दैट इज़ वेरी नेचुरल। पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, मुस्लिम लीग नून आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿई पार्टियूं हाणे इलेक्शन में वेंदियूं त उहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिक ॿिए जो मंशूर माण्हुनि खे थोरी ॿुधाईंदियूं। उनजे लाइ हर पार्टी जेकी आहे उहा पंहिंजी एफर्ट कंदी, त किथे किथे तव्हांखे नज़र बि ईंदो त मुख़्तलिफ़ इंट्रस्ट जेके आहिनि मुख़्तलिफ़ कंस्टिट्यूंसीज़ या ज़िलनि में हिक ॿिए सां टकराव कंदा। सो बहरहाल पर ॿई पार्टियूं जेके आहिनि उन्हनि जो दिमाग़ जेको आहे उहो बिल्कुलु चङे नमूने सां साले में हलंदड़ आहे। हाणे जेका नई इलेक्शन जेका थिए पई, जेको नओं सिनेरियो थिए थो, उन में हिननि जो पाण जे लाइ जेको आहे पंहिंजो स्पेस जेको आहे उहो केतिरो हूंदो,
पीपल्स पार्टी जी बिल्कुल एफर्ट आहे ॿिन्ही त पार्टियुनि जो इहा जेको आहे उहो स्टेक आहे ऐं ॾिसजे त उहो ईंदड़ इलेक्शन में कहिड़ी पार्टी जेका आहे उहे जेका आहिनि पंहिंजो टारगेट पूरो करे थी पई, पर हिन वक़्तु मुल्क जी जेका इकनॉमिकल सूरत हाल आहे उन में असां ॾिसूं था सिविलियन ऐं नॉन सिविलियन जेका क़यादत आहे, लीडरशिप आहे, उहा हिकिड़े पेज ते आहे ऐं ख़ासि तौर ते आसिफ ज़रदारी जेका मीसा खे मैशियत जी ॻाल्हि कई आहे उहा ज़रूरु दुबई में बि डिस्कस थींदी, जिते नवाज़ शरीफ़ बि मौजूदु हूंदो। इम्कान आहिनि त शहबाज़ शरीफ़ बि उनखे जॉइन करे सघे थो, मरियम नवाज़ बि उन इजलास में मौजूदु हूंदी। ॾिसजे त ईंदड़ वक़्त में सूरत हाल कहिड़े रुख़ सां अॻिते वधे थी। हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। मंज़ूर शेख साहब, जावेद काज़ी साहब, तव्हां ॿिन्ही महिमाननि जी महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शकील ज़ुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाहे।